नाज़रीन, धरती टीवी जे सर ते काज़ी अहमद में राजपूत हाउस ते सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। रागी मोहनदास भील ऐं हरजीमल ठक्कर क़ौमी गीत गाए मौजूद माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। प्रोग्राम में शरीक माण्हुनि धरती टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हू 1 दिसंबर ते क़ौमी ईद वॾे ख़ुशी ऐं जज़्बे सां मल्हाईंदा। उन ई हवाले सां पेश आहे ज़ुल्फ़कार टांवरी जी हीअ रिपोर्ट। जी नाज़रीन, जी एक सकाफ़त के हवाले से धरती टीवी के सॾ ते गाज़ीपुर शहर में शहरी ताक़त पारां हिकिड़ो नंढो सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे। उन हवाले से हींअर असां हिन नंढड़ी महफ़िल में वेठा आहियूं। अचो त हिन दोस्तनि खां पुछूं था त उन बाबति छा था चवनि। ही जेको प्रोग्राम धरती न्यूज़ जी तरफ़ां जेको एकता ॾियारो मल्हाए पियो वञे 1 दिसंबर ते, इंशाअल्लाह असां राजपूत बिरादरी ऐं शहरी दुकानदार इत्तेहाद भरपूर नमूने शिरकत कंदासूं। काज़ीमद में भरपूर रैली कढंदासूं 1 दिसंबर ते। सभु जेके आहिनि पटका टोपियूं अजरक पाए ऐं जेको रोडनि ते हूंदा, रक़्स कंदा, नचंदा ऐं पंहिंजे धरती मां सां मोहबत जो इज़हार कंदा। यकीनन धरती टीवी बि जसलाणे जंहिं ॾींहुं सेलिब्रेट कयो आहे ऐं असीं बि तव्हां सां गॾु हूंदासीं। 1 दिसंबर जे ॾियारे ते असां धरती टीवी जा तौराइत आहियूं। मां ही नंढो बेत सिंध अमर जे नाह कयां थो। जाग बिटाई घोट तोखे सिंधड़ी थी सॾड़ा करे, मरन पयूं मारवियूं क़ाबू आहिनि कोट, अच त तुंहिंजी ओट ॾाढनि खे ॾारे विझूं। जेसि ताईं असांजी CCM सां आहे, जेसि ताईं असां हिन सिंध धरती ते रहूं पिया, इहे ॾिहाड़ा मल्हाईंदा रहंदासीं। हीअ असांजो छापरो असांजो जेको पोयों नसल पोइ ॾिसंदो पियो अचे, इनशाअल्लाह इहो ॾींहुं क़यामत ताईं इहो 1 दिसंबर मल्हाईंदा ईंदासीं। धरती टीवी जे तरफ़ां जेको सकाफ़ती असांजो ॾियारो आहे, असां जोश जज़्बे सां मल्हाए रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे जज़्बे सां धरती टीवी सां सिंध वासियुनि सां सभिनी सां असां गॾु हूंदासीं। जीअं त धरती टीवी जे ऐलान सकाफ़ती ॾियार ते हिकु सकाफ़त जे हवाले सां काज़ीगंज शहर में बि सकाफ़ती रंग निकिरी आया आहिनि। अहिड़े हवाले सां हिते राजपूत हाउस ते शहरी ताक़त पारां नंढो सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कयो आहे, जंहिंमें त शहर जा सिविल सोसाइटी जा माण्हू ऐं फ़नकार ऐं सिंधी माण्हू वेठल हुआ। उन्हनि चयो त असां जेको 1 दिसंबर क़ौमी ईद आहे उहा भरपूर नमूने मल्हाईंदासीं। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार टांवरी, धरती टीवी न्यूज़, काज़ी अहमद।